इब्राहीम अलैहिस्सलाम के अर्ज कई या रसूल अल्लाह मां तौरेत जा पन्ना खणी आयो आहियां अवां खे पढ़ी तो ॿुधायां ॾिसो तन में कहिड़ियूं सोहणियूं ॻाल्हियूं आहिनि। अल्लाह जो कलाम आख़िर ॻाल्हियूं सोचियूं हुजूं बाबा इहे चई हज़रत अमीर उमर जी नज़र पन्ननि में आ पढ़ण शुरू कई हिकड़ी सिट ॿी सिट टी सिट सरकार जो चेहरो जलाल में ॻाढ़ो थी वियो पाण तमाम घणे जोश में अची विया ॻाल्हाइनि कोन था ख़ामोश हा पर मुंह मुबारक में जलाल मालूम पिए थो। अबू बकर सिद्दीक़ घर में वेठो हो उन जो ॾिठो त नबी पाक जे चेहरे पाक में तमाम घणो गुस्सो आ। हज़रत उमर खे तो चवे अफ़सोस आ उमर तू वरी चुप कयूं तौरेत जा पन्ना तो पढ़ी हेॾे त निहार मुंहिंजो सोहणो नबी नाराज़ तो थिए। हज़रत उमर जल्द खणी पन्ना बंद कया पन्ना जमल बंद कई त मुस्तफा फरमाइन था उमर इहो तौरेत मूसा पे लथो हो पर नौकान मूसा हय्यल मा वसिअहु इल्ला इत्तिबाई हे त मूसा जो किताब आ पर जेकॾहिं अॼु मूसा बि ख़ुदि मौजूद हुजे हा त मूसा तौरेत कोन पढ़े हा मां मुहम्मद जी ताबेदारी करे हा। मूसा के तो रस्तो वियो कोन हो मुझे गुलामी का सवा तू वरी मूसा जो किताब तो पढ़ी साहिबे किताब मूसा वो कौन हुजे हा अॼु उहो बि जेकॾहिं मुंहिंजो हुनखे पैगाम पहुचे हा मुंहिंजूं हदीसूं मुंहिंजो क़ुरान हुन वटि पहुचे हा त मूसा खे बि मुंहिंजे ताबेदारी खां साबी का वाह कान ई हज़रत अमीर उमर क़दमनि ते हथ रखी माफ़ी वरिती माज़रत कई क़िबला मुंहिंजी ग़लती आहे मूं पे सम्झो त आसमानी किताब आहे पाण भली हुजे आसमानी किताब पर मनसूख थी चुको आहे हाणे हुनजी ज़रूरत कान्हे का हाणे तोखे यादि रखी थो ॿुधाए छॾियां त मां मुहम्मद बिन नबी क़यामत ताईं आहियां मुंहिंजो किताब ऐं शरीयत में क़यामत ताईं आहे। तव्हांजो अक़ीदो आहे अलाए न आहे ऐं जेके चवनि था नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक ज़माने जे लिहाज़ सां नबी पाक अलैहिस्सलाम आख़िरी नबी कोन्हे को मर्तबे जे लिहाज़ सां आख़िरी आहे उहे बि ग़लति आहिनि गुमराह ओड़ा ई गुमराह जहिड़ो मिर्ज़ो क़ादियानी गुमराह हुन खणी अमली तरह नबी सॾायो अमली तरह इन्हनि जो वरी एतकादी तरह साॻियो अक़ीदो आहे जेको गुलाम अहमद जो साॻियो देवबंदियुनि जो देवबंदी चवनि था ॿियो नबी अची सघे थो एतिरे क़द्र जो हिननि जे मौलवी कासिम नालो तवी ईअं बि लिखियो आहे त रसूलुल्लाह जे ज़माने खां बाद में जेकॾहिं को ॿियो नबी अचे तब नबी पाक जे ख़ातमन नबीयीन हुजण में फ़र्क़ु न पवंदो भली ॿियो अचे त बि मुंहिंजो नबी फ़ातिमुन नबीयीन आहे। अरे कीअं कि मर्तबे जे लिहाज़ सां माना एॾे वॾे मर्तबे जे आहे जो ॿियो ईंदो त नंढो हूंदो महबूब जे ज़माने में हुज़ूर जे ज़िंदगीअ में हुज़ूर जे ज़माने खां बाद में को बि ॿियो नबी ईंदो त ख़त्मे नबूवत में फ़र्क़ु न पवंदो। मां हिकिड़ो तव्हां लाड़काणे वारनि खे मिसाल ॾियां जीअं तव्हांखे इहा ॻाल्हि सवली सम्झ में अचे। मां थो चवां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो बाबा हिजाब न कजो तव्हांखे फुल इख्तियार आहे ॻाल्हाइजो। मां थो चवां हिकिड़ी ॻाल्हि मां नाराज़ कोन थींदुसि मां थो चवां त जेकॾहिं कंहिं बि माण्हूअ जूं अखियूं कढी छॾजनि तब हुन जे नज़र में फ़र्क़ु न पवंदो। तव्हां वेझा था चओ न परे वारा त कोन था चवनि अखियूं कढिबिस त हुन जे नज़र में फ़र्क़ु माना मां ग़लति थो चवां न मां ग़लति थियो चओ त ग़लति थो चवीं। वरी ॿी ॻाल्हि जेकॾहिं कंहिंजी ॼिभ कटे छॾिजे पाड़ो हुनजी ज़बान कटे छॾिजे त बि हुन जे ॻाल्हाइण में फ़र्क़ु न पवंदो पवंदो शायदि टे हुजनि जेकॾहिं
जो कंगू गोडन खाऊं मथे वठे छॾजन त बि हुन जे हलण घुमण फिरण में फ़र्क़ न पवंदो। सही हाणे समझी वियो न? ॻाल्हि साॻी आहे। जेकॾहिं रसूलुल्लाह जे ज़माने खां बाद में ॿियो को नबी आयो वहाबी तो चवे त ख़त्म नबूवत में फ़र्क़ न पवंदो। अवां सब सुन्नी चओ था त ख़त्म नबूवत में फ़र्क़ पवंदो। ॿियो नबी ईंदो त ख़त्म नबूवत में फ़र्क़ पवंदो। पर अल्लाह तो चवे मां ख़त्म नबूवत जो दरवाज़ो बंदि करे फ़र्क़ अचण खां क़यामत ताईं मुस्तफ़ा जे ख़त्म नबूवत जो ऐलान करे छॾियो आहे। अल्लाह ताला फरमाए तो यह अहिड़ी दीवार आहे जो इन में चोर खाट नथो हणी सघे। इहा अहिड़ी दीवार आहे जो इनखे को दरवाज़ो नथो ठाहे सघे। इहा अहिड़ी दीवार आहे जो इनखे को बम सां बि भञी नथो सघे। इन दीवार ख़त्म नबूवत वारी दीवार जो मुहाफ़िज़ अल्लाह हुआ। अल्लाह ताला फरमाए थो मां पंहिंजे कुदरत जो इन दीवार ते पहरो विहारे छॾियो आहे। वहाबी हुजे, देवबंदी हुजे, कादियानी हुजे, इन दीवार खे टोड़ण जी कोशिश कंदो पाण तबाह ऐं बर्बाद थी वेंदो। मोहम्मद जे ख़त्म नबूवत वारी दीवार क़यामत ताईं सलामत आहे। सभई जो सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ जो सुभान अल्लाह। ॾाढे ॾाढे सवार हाणे मां सम्झा थो तव्हांखे बिल्कुलु ॻाल्हि सम्झ में अची वई आहे त जीअं अल्लाह जे तौहीद जो महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकत। हिकिड़ा वरी माण्हू चवंदा आहिनि अबा हुननि जी बि त ॿुधो साईं छा चवंदा अबा हुननि जी बि त ॿुधो ॿुधण में छा आहे। अचो त मां तव्हांखे मिसाल ॿुधायां इमाम आज़म अबू हनीफ़े जो। पोइ तो ते फ़ैसिलो आहे त पोइ हुननि जी ॿुधजे या न ॿुधजे। और मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़ इमाम आज़म रहमतुल्लाह अलैहि जी ख़िदमत में हिकिड़ो शख़्स आयो न चयो त मां नबी आहियां। इमाम साहब बिना सोच जे फरमायो तूं काफ़िर। छा फरमायो? ॾाढे चओ हुन चयोसीं इहा तकड़ जाइज़ कान्हे। मुंहिंजी ॿुधो त कम अज कम मुखा को दलील घुरो, सबूत घुरो, मुखा को अहिड़ो मसइलो पुछो मां तव्हांखे सेखारियां ॿुधायां। मूं जेका दावा कई आहे उन दावा में मां सही आहियां। जे तव्हां चवंदा हुननि जी बि त ॿुधो आहे बाप, हुननि जी बि त ॿुधो। चए थो साईं भला मुंहिंजी बि त ॿुध न। मां चयो त नबी आहियां तो फौरन चयो त काफ़िर आहे। मुंहिंजी त ॿुध न। इमाम आज़म रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो अदा मां तुंहिंजी छो ॿुधां। मूंखे पंहिंजो ईमान प्यारो आहे। जेकॾहिं मां रुगो तोखे एतिरो चवां त कीअं नबीअ दलील ॾे त मां इन चवण सां काफ़िर थी वेंदुसि। इन्हीअ जे करे जो अल्लाह चयो आहे त मुस्तफ़ा आख़िरी नबी आहे। माना मां इन ते इतबार न कयो तोखां अञा दलील वठां थो। मां त बिना सोच जे चवंदुसि जेको नबूवत जी दावा करे सो काफ़िर आहे। आवाज़ सुननी हो मुंहिंजी बि तव्हांखे या अपील आहे। हमेशह तव्हांखे ईअं चवंदो आहियां पंहिंजे अक़ीदे में रासिख़ हुजो, पंहिंजे अक़ीदे में मज़बूत हुजो, पंहिंजे अक़ीदे में मुतसल्लिब हुजो, पंहिंजे अक़ीदे में दीवार खां वधीक सख़्त पहाड़ खां वधीक सख़्त हुजो। तव्हांखे हज़ार दलील मुखालिफ़ हुजे ॿुधो त सही। जो पुट तुंहिंजी ॿुधंदा सही कान का बकवास तो करी। अल्लाह सचो, क़ुरान सचो, पर मुला तू पूरो सुन्नत जमात जो अक़ीदो सचो। मज़ो त पोइ आहे न। बाक़ी हुनजी बि ॿुधो त सही, ॿुधो त सही छा थो चवे, ॿुधो त सही छा थो चवे। पोइ मुंहिंजा दोस्त इन जी माना तोखे अञा पंहिंजे ईमान ऐं अक़ीदे ते पाण खे तोखे भरवसो कोन्हे को। पोइ जॾहिं तोखे भरवसो कोन्हे को त पोइ तुंहिंजो ईमान कीअं बचंदो। ईमान तुंहिंजो तॾहिं बचंदो जो ज़मीन जुम्बद, अर्श जुम्बद, न जुम्बद गुल मोहम्मद। हा सही।
जमीन लुड़ी वञे, आसमान लुड़ी वञे, पहाड़ लुड़ी वञनि, पर जेको मुंहिंजे नबी करीम जो गुलाम आहे उहो लुॾे ई कोन को, उहो पंहिंजे कदमनि ते बीठो हुजे। उहो इहे चवे त मौलवी तुंहिंजा हज़ार दलील, तुंहिंजूं हज़ार ॻाल्हियूं सभु कूड़ियूं आहिनि, तूं धोखेबाज़ आहे, ग़लति थो चवीं पियो। क़ुरान खे कूड़ो कोन चवंदासीं, क़ुरान सचो, हदीस खे कूड़ो कोन चवंदासीं, हदीस सची, पर मुल्ला कूड़ थो हणे, छाजे करे जो माना थो फेराए। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजा दोस्तो जेके शयूं मुक़र्रर आहिनि जिन ते असांजो ईमान आहे उन्हनि खे आज़माइण जी ज़रूरत ई कान्हे। जेके तव्हांजे अक़ीदे में शयूं आहिनि, जेको अक़ीदो अहले सुन्नत व जमात सां ताल्लुक़ रखे थो, उन्ही खे आज़माइण जी ज़रूरत ॾाढे। किरफिटी सम्झो गदगू इहो ख़राब आहे सुठो आहे ॾाढे चओ। को चवे त मौली बदर थो चवे ख़राब आहे ख़राब आहे ख़राब आहे, थोरो चखी त ॾिसां। मुंहिंजे साथ रोज़ थो चवे इहा शइ ख़राब आहे ख़राब आहे, हाणे रुगो मौली चवण ते हलूं, असांखे अलाह कोन आहे, चखी त ॾिसूं। इनखे छा चइबो? बेवकूफ़ चइबो या अक़ुलमंद चइबो? ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, मुंहिंजे महबूब करीम जे तरफ़ खां जेको तव्हां असांखे दीन मिलियो आहे, अवां जेकॾहिं अहले सुन्नत जी तारीख़ पढ़ंदो त अबू बकर शुरू कयो आहे, तव्हां असां ताईं सुन्नत जमात जो तरीक़ो पहुतो आहे। अव्वल ईमान आने वारो रसूलुल्लाह ते सिद्दीक़ आहे, उन खां बाद में क़यामत ताईं मुस्लमाननि ईमान आंदो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पंहिंजे अक़ीदे पंहिंजे तरीक़े में मुंहिंजा भाउ अज़ीज़ ये ॾाढियूं मुक़रर आहिनि। जेके बि अहले सुन्नत जमात जा अक़ीदा आहिनि उनखे आज़माइणो कोन्हे, उन्हनि खे मुंहिंजा दोस्त ॿिए खां सिखणो कोन्हे, ॿिए खां ॿुधणो कोन्हे। ईअं कोन चवणो आहे त छा थो चवे, ईअं चवंदे त तुंहिंजे ईमान में खलल पइजी वेंदो। पंहिंजे ईमान खे बचाए, पंहिंजे अक़ीदे खे मज़बूत बणाए। ताजे करे अॼुकल्ह जेकॾहिं को तव्हांखे माज़ अल्लाह को मिर्ज़ाई को कादियानी चवे बाबा हे हदीसूं हे दलील हे सबूत हे किताबनि जा हवाला ॾिसो आहिनि न, अवां उनखे चओ त असां तुंहिंजी ॻाल्हि ॿुधण जे लाइ क़तई तयार कोन आहियूं। छाजे करे जो असांजो इन ॻाल्हि ते यकीन ऐं अक़ीदो आहे त रसूलुल्लाह आख़िरी नबी आहे, अल्लाह जे क़ुरान बि चयो आहे, मुस्तफ़ा करीम पाण बि फरमायो आहे। हाणे वरी टे खे ॿुधूं था जी माना न असांजो अलाह ते भरवसो रसूल ते, तोखे छॾणु सवलो आहे, अल्लाह रसूल छॾणु ॾुखियो आहे। हाणे इहा त थी आयत जी माना, इहा हिन महिल हिकिड़े कलाक में मस माना थी आहे। हाणे तो शान नुज़ूल ॿुधायां, इहा लथी कॾहिं? चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में को सहाबी आयो आहे, चवे थो सही मके जी ॻाल्हि आहे मुंहिंजा सुहिणा, मूं ॿुधो आहे त तव्हां नबूवत जो ऐलान फरमायो आहे, अवां सां भला को ॿियो आहे बि या अकेला आहियो? पाण फरमाइनि था हिकिड़ो छोकिरो मूंसां गॾु आहे, हिकिड़ो पोढ़ो मूंसां गॾु आहे,
हिकड़ी औरत मुसां गड्डा, हिकड़ो गुलाम मुसां गड्डा, चार जणा मुसां गड्डा आहिनि। सोर सां सुभान अल्लाह चओ, गौर सां ॿुधजो। माना बिल्कुल है इस्लाम जो इब्तिदाई दौर आहे, बिल्कुल इब्तिदा शुरू। सही तव्हां सां केर गड्डा? पाण फरमाइनि था हिकिड़ो छोकिरो, हिकिड़ो नौजवान, हिकिड़ी औरत, हिकिड़ो गुलाम। सही वो छोकिरो केर आहे? रसूलुल्लाह फरमाइनि था वो मुंहिंजो सौट आहे, हुनजो नालो अमीरुल मुर्तज़ा आहे। ॿियो जवान तव्हां सां उमिरि रसीदो केर आहे? पाण फरमाइनि था उमिरि रसीदो मूंसां अबू बकर सिद्दीक़ आहे। औरतुल मां तव्हां सां औरत गॾु केर आहे? मुस्तफ़ा फरमाइनि था मुंहिंजी पाक घरवारी खदीजतुल कुबरा आहे। गुलामनि मां तव्हां सां चोथो गॾु केर आहे? मुस्तफ़ा फरमाइनि था गुलामनि में मूंसां गॾु हज़रत ज़ैद बिन हारिसा आहे। ये चार ॼणा हुआ जन इस्लाम के अव्वल अव्वल कबूल कयो, ऐं अहिड़े नमूने सां अव्वल कबूल कयो जो ख़बर न पई पए त अव्वल अलिया, अव्वल खदीजतुल कुबरा है, अव्वल अबू बकरा, अव्वल हज़रत ज़ैद बिन हारिसा। यानी अहिड़े नमूने सां इएं महबूब ते ईमान आंदो जो अव्वल जो फ़ैसिलो थिए ई न पियो। यो भी मसइलो इमाम आज़म वटि आयो। कंहिं वटि आयो? इमाम अबू हनीफे वटि। चओ सुभान अल्लाह। इमाम आज़म रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था चारई ॻाल्हियूं सचियूं। चओ चारई ॻाल्हियूं। जेकॾहिं को चवे त अव्वल ईमान अली आंदो उहो बि सचो, जेकॾहिं को चवे अव्वल ईमान खदीजतुल कुबरा आंदो उहो बि सचो, जेकॾहिं को चवे अव्वल ईमान अबू बकर सिद्दीक़ आंदो उहो बि सचो, जेकॾहिं को चवे त अव्वल ईमान हज़रत ज़ैद बिन हारिसा आंदो उहो बि सचो। ॿुधण वारे चओ क़िबला चार ॻाल्हियूं सचूं कीअं थींदियूं? बाबा हे गिलास आहे या वटो आहे? वटो भी आए, जब भी आए, गाल हिकिड़ी हूंदी न। चार ॻाल्हियूं कीअं? इमाम आज़म रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था इमाम बणजण को सवलो त कोन्हे। इमाम आज़म रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था चारई ॻाल्हि सचो। हीअं ॿुधो, ॿारनि में अव्वल ईमान आणण वारो अली आहे, पकनि पोढ़नि में अव्वल ईमान आणण वारो अबू बकर आहे, औरतुनि में अव्वल ईमान आणण वारी खदीजतुल कुबरा, गुलामनि में अव्वल ईमान आणण वारो हज़रत ज़ैद। हज़रत ज़ैद बाहरी मुल्क जो हो, कुरैशी न हो। मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि विकामंदो 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 कंहिं ज़ालिम हिन खे पंहिंजे ॻोठां अगवा कयो, अगवा करे माण्हुनि जी पिड़ी में हिन खे विकियईं। उन खे कंहिं वरितो, उनी वरी ॿिए खे विकिणी ॾिनो, ॿिए वरी टे खे विकिणी ॾिनो, टे चौथे खे विकिणी ॾिनो। ईअं विकामंदो विकामंदो रसूलुल्लाह वटि आयो। मुझा दोस्तों अजीजो हुनजो माउ बिजेरी आहे, पीउ बिजीरो आहे, खानदान हुनजो भलो आहे, इज़त वारो हो, गुलाम कोन हो, अपे ॾाॾे खां आज़ाद हो, पर ज़ुल्म करे हुन सां मुझा दोस्तों अजीजो हुनखे आंदो। अहिड़ो त हसीन हो, अहिड़ो त सुहिणो हो, नबी करीम वटि 12वीं ज़िंदगीअ में गुलाम थी आयो आहे। महबूब करीम हुनखे गुलामीअ मां आज़ाद करे पंहिंजे घर में रहायो ऐं मुस्तफ़ा करीम फरमायो ज़ैद माण्हू तोखे चवंदा आहिनि ज़ैद तुंहिंजे पीउ जो नालो छा आहे? ज़ैद चवेसि मां चवंदोसां त मुंहिंजे पीउ जो नालो मोहम्मद करीम आहे। हालांकि हुयो हार से जो पुटु, मां हार से जो नथो सम्झां, मां तव्हांखे मां तव्हांजो पुटु थो सम्झायां। तव्हां मुंहिंजा बाबा आहियो, मां तव्हांजो पुटु आहियां। हुज़ूर हुनखे एॾी शफ़क़त ॾिनी, एॾी शफ़क़त ॾिनी जो सुभान अल्लाह। ॾाढे त चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। हाँ मुझे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात सां कुर्बान वञा, जंहिंते न मुंहिंजे महबूब जी शफ़क़त थींदी, उहा शफ़क़त उन खां सॼी ज़िंदगी में न विसरंदी। अवा कंहिं पुराणे ज़माने में
हितां जो लाड़काणो तो मरकज आ। खुतबा ॿुधा हूंदा जतोई साहब जे खुतबे में हिकिड़ो वाक़ियो हो त हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईद नमाज़ पढ़ण पे विया। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात ॾिठो बड़ा ॿार ख़ुशू करे पिया। शरीयत मुताबिक मुंह तोखे आजाद कयो। बीबी साहिबा इज्जत गुजारी, जमल इज्जत गुजारी तमल हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात बीबी ज़रूहाने तलाक याफ्ता थी पईया। तो ते हिकड़े किस्म जो तोहमत टुको लगी वियो। माण्हू चवंदा इहा तलाक याफ्ता है, अगे मुड़स सां न ठही तलाक अची वियसि, हाणे तूं आहीं मुंहिंजे पुफीअ जी ॾियाणी ऐं ज़ैद तोखे छॾे ॾिनो आहे। तो ते हिकड़े किस्म जो हिकिड़ो अखर अची वियो आहे। हाणे जेकॾहिं तूं चाहीं त मां मोहम्मद तोसां निकाह कयां, ज़ोर सां सुभान अल्लाह, तोसां मां मोहम्मद निकाह कयां। बीबी साहिबा त ईद सम्झो इन प्रोग्राम खे हबीबल करीमन जी ज़ात बाबरकात खे जेके विला वॾी महिरबानी थींदी। माइट राज़ी थिया, हुजूर तयार थियो, प्यार तयार थी घोट जो ज्यादा मोड़ ॿधी रवानो थियो। चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां सुभान अल्लाह। मोहम्मद घोट आलम जंग, इन से जोर सां चओ मोहम्मद घोट आलम जंग, मोहम्मद घोट आलम जंग। सिंधी में छा चइबो आहे? घोट छा चइबो आहे? उर्दू में छा चइबो आहे? दूल्हा। सबसे आला मुस्तफा बिनी जहानन जो घोट आहे, ॾाढे जो बिनी जहानन जो जमल मोड़ ॿधी मुस्तफा हज़रत ज़ैनब जे घर पहुता। ईजाब ऐं क़बूल थियो। बीबी साहिबा खे मुस्तफा जे हवाले कयूं त नबी पाक जी ज़ात बाबरकात ज़ैनब खे चवनि था, ज़ैनब लब्बैक या रसूल अल्लाह, कन औरते कर त कन में ॻाल्हि कया, कन अॻिते महबूब ॾे करे थी पाण फरमाईंदा दे ख़बर चोॾहीं जो चंड तुंहिंजे घर आयो या न। सुभान अल्लाह, ज़ोर सां चंड तुंहिंजी ज़ात मां पारिया न पिरी असां, तूं अछो मंझरात पर मुंहिंजो सजण सजावी सोझरो, सासी सिज उभरन 84 चंदन, बिलाहिरी अपिरन मां सभ उदायूं भाया। बीबी साहिबा फरमाए थी, या रसूल अल्लाह, फलानी मुंहिंजी साहेड़ी मूंखे ताबीर ॿुधायो पर उन टाइम ते मूंखे सम्झ कान आई। अॼु जमल तो मोहम्मद करीम मूंखे पंहिंजे अक़द में वरितो आहे ऐं मां तव्हांजी कुंवार बणिजी वई आहियां त मूंखे सम्झ में ॻाल्हि अची वई आहे। तव्हां टई मोहम्मद करीम चंड जी शक्ल में मुंहिंजे घर पहुची वियो आहे। सभई चओ सुभान अल्लाह, जोर सां चओ सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। हेॾे निहारो बस हाणे मसइलो ते ख़तम थो थिए। मसइले खे जेको मां ड्रिगो कयो इन हिकिड़ी ॻाल्हि जे लाइ, कहिड़ी ॻाल्हि जे लाइ? नबी पाक जमल निकाह कयो तमल मदीने में चिमे गोयूं शुरू थियूं। चिमे गोयूं ॾिठी नूह सां निकाह, पुटेले जे घर वारी सां निकाह,
छो त अरबन में रिवाज हो पुट जी ज़ाल सां त निकाह कोन कंदा हा, पर जंहिंखे पुट सॾींदा हा उन जी घरवारी सां बि निकाह न कंदा हा। चवंदा हा जीअं सॼी नुंहुं हराम आहे ईअं पुट सॼियल आहे उन जी घरवारी बि ईअं हराम आहे। अल्लाह ताला फरमाए थो न इहो तव्हांजो ग़लत रवाज आहे। मा कान मुहम्मदुल अबा अहदिन मिर रिजालिकुम, मुंहिंजो मोहम्मद करीम तव्हां मर्दनि मां भली ज़ैद हुजे हुन जो बाबो कोन्हे। जेकॾहिं हुनखे मुस्तफ़ा बाबो सॾियो आहे या मुस्तफ़ा जी शफ़क़त आहे, पर हक़ीक़त में बाबो कोन्हे। वलाकिन रसूल अल्लाह, मुंहिंजो मोहम्मद करीम अल्लाह जो रसूल व ख़ातमन नबिय्यीन। इन मसइले ते नबी अमल पाण करे दुनिया खे ॿुधाए थो त मां आख़िरी नबी हां पाण इहो अमल करे ॾेखारियां थो त पुठेले जी घरवारीअ सां निकाह जाइज़ आहे। नबीजीन आखिरी नबी आया, ॿियो नबी कोन ईंदो जो तव्हांखे करे ॾेखारे। अमली तरह मां तव्हांखे करे ॾेखारियो आहे। इन मां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहो दलील वरितो वियो आहे त इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अमल मां साबित आहे त नुंहुं सां निकाह हराम आहे, पर जंहिंखे पुट सॾिबो उहो पुट नाहे। हुज़ूर पाक चयो, क़ुरान पाक फरमायो उदऊहुम लिआबाइहिम हुवा अक़सतु इंदल्लाह। अल्लाह ताला फरमाए थो अॼु खां पोइ जेको जंहिंजो पुट आहे उनखे उन पंहिंजे पीउ जे नाले सां सॾींदा कयो। सॼो उनखे पीउनि जे नाले सां अल्लाह वटि इहो ई अदल इंसाफ़ आहे त फलाणो पुट फलाणे जो जेको सॻो हुजे उन जे नाले सां सजे। बाक़ी पुटेले खे पुट न चइबो। अॼुकल्ह आम तरह सां असां मुफ़्ती माण्हू आहियूं, असां फतवा ईंदी आहे साईं फलाणो मरी वियो, पोइ हुनखे टे भाइर पुट जी औलाद कान्हासि, हिकिड़ो सौट जो पुट हो हुनखे पुटेलो ठाही पालियई पढ़ाई एतिरे क़दुरु शनाख्ती कार्ड में हुनजो नालो बि पंहिंजे नाले कई दीनड़ पुट गुलण जो। हाणे गुलण वियो मरी, इहो दीनड़ हुनजो पुट थियो न आहे सौट जो पुट, पर शनाख्ती कार्ड में पुट सॼई। हाणे हो सौट था चवनि न असांजी मिल्कियत आहे, हे थो चवे मां अबे जो आहियां मूंखे मिले। पोइ असां इन क़ुरान करीम जी आयत ते अमल कंदा भली हज़ार दफ़ा को कंहिंखे पुट सॾे, सॾण सां पुट कोन थींदो। सौटनि खे मिल्कियत मिलंदी, पुटेले खे कुझु कोन मिलंदो। समझ में ॻाल्हि आई कान आई? ॻाल्हि सम्झ में अची वई न? त हुज़ूर ख़ातमन नबीन आख़िरी नबी थी आया ऐं दुनिया खे सेखारियो सबक़ ॾिनऊं त मां हे अमली तरह अमल कयां थो पियो ऐं तव्हांखे ॾेखारियां थो त पुटेलो जेको आहे सॻो पुट नाहे। अल्लाह बि तॾहिं फरमायो त मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम, तव्हां मर्दनि जो मुस्तफ़ा बाबो नाहे, बाक़ी न्याणी ख़ातून जन्नत जो त बाबो आहे ई आहे। सभई जो सुभान अल्लाह से तव्हां असांखे ख़त्म नबूवत जे अक़ीदे ते साबित कदम रखे चओ आमीन। अल्लाह से असांखे पंहिंजे अक़ीदे में रासिख़ फरमाए चओ आमीन। असांजे अक़ीदे खे ख़ुदा तबारक व तआला धरो न बणाए, असांजे अक़ीदे खे ख़ुदा पहाड़ खां बि वधीक मज़बूत चिठियूं चाचिन सां ऐं मामिन सां। जो तो कंबर जो मौलवी थो चवे, नालो तस अताउल्लाह आहे, त चाचीअ सां बि निकाह जाइज़ आहे, मामीअ सां बि निकाह जाइज़ आहे। ताड़ियूं वेठो आहे त मामो मरे त मामी पढ़ण, चाचे में गखियूं विझियूं वेठो आहे त चाचे खे मारियो या मरे त पोइ चाची पढ़ण जा। बाबा मामे जे हूंदे त कोन थींदो जाइज़, चाचे जे हूंदे बि जाइज़ कोन्हे। बाक़ी शरीयत में जेकॾहिं पंहिंजे मौत मरी पवे, मुला न मारे, पंहिंजे मौत मरी पवे, चाची वांदी थी पवे, बशर्ते कि चाची कॾहिं कॾहिं मासी बि थींदी आहे। चाची मासी न हुजे, ॿियो को रिश्तो न हुजे, बाक़ी चाचे जे निकाह जे करे हराम कान्हे, उन सां निकाह जाइज़ आहे, चाचीअ सां बि त मामीअ सां बि। बाक़ी तव्हां वहाबी चयो आहे त मुफ्ती शायदि असांखे मटाए ॾींदो। वहाबी चवे अलाह हिकिड़ो आहे, मां चवां छा?
वहां भी दौड़ पाए पारा मसइलो ये है। फते जो मसइलो साईं कमर साईं वारे जे लाइ दुआ घुरो। सब सदाई साईं खे दुआऊं कंदा आहियूं, अॼु बि कयूं था कारो पटको तव्हांजी मर्ज़ी, पायो न पायो तव्हांजी मर्ज़ी आहे बाबा, वरी पायो न पायो तव्हां मां छो झलिया। तव्हां वरी ॻाल्हियूं मानाऊं ॿियूं ठाहींदा हो, हिकिड़ी मुखों ॿुधी वरी ॿिए खे टी वञी ॿुधाईंदा हो। तंहिंजे करे हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे। ऐं रोज़ रोज़ ॿुधी ॿुधी तव्हां बि थकिजी विया हो। हाणे उथो सलातो सलाम पढ़ो पे चढ़ी दो दाइम दुरूद नौशाए बज़्म जन्नत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्ए बज़्म हिदायत जिसके माथे का सेहरा जिसके माथे सिफात का सेहरा उस जबीने सआदत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्ए बज़्म हिदायत जिसकी मिंबर हुई गर्दने औलिया जिसकी मिंबर हुई गर्दने औलिया उस कदम की करामत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्ए बज़्म हिदायत अस्सलाम मीम मीम दाल अस्सलाम बेनज़ीरो बेमिसाल अस्सलाम सब्ज़ गुंबद के मकी अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। दोस्तन केतरनि दुआ जे लाइ हुकुम कयो आहे। अली मोहम्मद गाज़ी लाल अंसारी कमर अबड़ो वग़ैरह सारी जमात जे लाइ दुआ आहे, सभिनि जे लाइ दुआ आहे। सभु पंहिंजे मतिलब लाइ आमीन कयो। नूर मोहम्मद हुलियो जलसे कराइण वारो नूर मोहम्मद हुलियो आमीन। सभु आमीन कयो। इलाहुल आलमीन असांजा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा। इलाहुल आलमीन असांखे पंहिंजे हबीब जी सच्ची मोहब्बत नसीब फरमा। या इलाहुल आलमीन बीमारनि खे शिफ़ाऊं अता फरमा, कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा, बार बार गुंबद खज़रा जी हाज़री नसीब फरमा, बैतुल्लाह शरीफ जा मक़बूल हज ऐं मक़बूल उमरा नसीब फरमा, आसमान ऐं ज़मीन जे आफ़तुनि खां पनाह नसीब फरमा। या अल्लाह से असांजे वतन अज़ीज़ पाकिस्तान जो ख़ैर फरमा। फ़िलिस्तीन ऐं मिस्र में शाम में मुसलमाननि में थधो आहे, मोला उन्हनि जी मदद फरमा। अफ़गानिस्तान जे मुसलमाननि जी मदद फरमा।
कश्मीर जे मुसलमाननि जी मदद फरमा। असांजे पाकिस्तान में मुंहिंजा मौला खूनी हमला पिया थियनि, असांखे उन्हनि खां महफूज़ फरमा। या अल्लाह से असांखे दुश्मननि जे दुश्मन खां पनाह नसीब फरमा। या इलाहुल आलमीन पंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े इन महफ़िल में जेके भी सवाली आया सभिनी सवालनि जा सवाल पूरा फरमा। असांजे दोस्त मियां नूर मोहम्मद हुलियो साहब कंबर वारे के सेहत अता फरमा, तंदुरुस्ती अता फरमा। जेके भी अहले सुन्नत वल जमात जा मशाइख आहिनि उन सभिनी जो ख़ैर फरमा, सभिनी मुर्शिदनि ऐं पीरनि जो ख़ैर फरमा। अहले सुन्नत जे सभिनी दरगाहनि खे मौला क़यामत ताईं शाद आबाद फरमा। असांजे लाड़काणे जे मुजाहिद मौलाना साईं बदरदीन सुरहे साहब जो नूरी साहब जो ख़ैर फरमा। या अल्लाह से इन जो सायो लाड़काणे वारनि जे मथां ता देर दाइम ऐं क़ाइम फरमा। जेके भी असांजा लाड़काणे में मुतहर्रिक दोस्त आहिनि मौला सभिनी जो ख़ैर फरमा। असां सभिनी खे हबीबन करीमन जी सच्ची गुलामी नसीब फरमा। बिबरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सल्लम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।